पाण बुॾी वेंदो त उते बि चवंदो त कुदरती आफ़तूं हुयूं, ज़िलज़िला कुदरती आफ़तूं हूंदियूं आहिनि या मींहं मूनसून कुदरती आफ़त हूंदी आहे। तव्हां असांखे चरियो बेवकूफ़ अणपढ़ियल या ॼट सम्झो आहे, या तव्हां उहा सिंध सम्झी आहे जिते तव्हां चवंदो अलिफ त अलिफ बे त बे। माण्हू बाशऊर थी चुका आहिनि, सम्झनि था, पंहिंजा हक़ वठणु ॼाणनि था। जेका तव्हां इमदाद लाइ पैसा मोकिलिया आहिनि उन्हनि मां बि तव्हांजा माण्हू कटे था वञनि पिया, उन्हनि खां बैलेंस छो नथा कयो उन्हनि शयुनि खे? ॿाहिरां जेका इमदाद आई हिन महिल ते इस्तेमालु छो नथी आहे? हिन महिल खां पोइ थींदी जॾहिं माण्हू तड़पी तड़पी मरी वेंदा, मुख़्तलिफ़ बीमारियुनि वॻे मरी वेंदा। ज़हनी मरीज़ थी विया आहिनि सिंध जा माण्हू, मुख़्तलिफ़ दौरनि में मुख़्तलिफ़ हंधनि ते। कॾहिं रोज़गार जो मसइलो आहे, कॾहिं कोई ख़ुदकुशियूं थो करे, कॾहिं कंहिंखे रहण लाइ अझो कोन्हे, कंहिंखे छिति कोन्हे, कंहिंखे जॻह कोन्हे। किन जा माण्हू मरी मरी बीमारीअ वॻे तड़पी तड़पी घरनि में मरी था वञनि। उन्हनि माण्हुनि जी ज़हनी कैफ़ियत छा हूंदी मथां तव्हां हिन मुसीबत में बि उन्हनि खे अकेलो छॾे ॾिनो आहे? किथां साह खणंदा, किथां ॻाल्हाईंदा, किथां बासलाहियत थींदा? तव्हां सिंधियुनि खे मेसारे ख़तम करे हिन धरतीअ तां नालो निशान गुम करे पोइ सुभाणे चवंदव त सिंधी माण्हू त आफ़तुनि वॻे मरी विया, आफ़तुनि वॻे मरी विया, या तव्हांजे कारनि कानूननि मुताबिक़ मरी विया, कुदनि अमलनि ख़िलाफ़ जे करे मरी विया, तव्हांजे उहिदनि जी गैर ज़िम्मेदारीअ जे करे मरी विया। असीं सॼो ब्लेम हिन वक़्तु सिंध हुकूमत खे था ॾियूं। सिंधी माण्हुनि में हिन वक़्तु ताईं जेको बि उन्हनि जी मुआशी नुक़सानु थियो आहे, घरनि जो नुक़सानु थियो आहे, जानी नुक़सानु थियो आहे, सलाहियतुनि जो नुक़सानु थियो आहे, ज़हनी नुक़सानु थियो आहे, असां हिन जो सॼो मलबो, इन जो सॼो ब्लेम सिंध हुकूमत ते, मुराद अली शाह ते, आसिफ ज़रदारी ते, बिलावल भुट्टे ते, XYZ जेके बि मिनिस्टर पीर मीर मुरीद जेके बि आहिनि, जेके वॾा वॾा दावा कनि था, टीवियुनि ते अची करे पंहिंजो कॉलर चिमकाइनि था, उन्हनि सभिनी ते इहो ब्लेम कयूं था। किथे आहिनि उहे सियासतदान जेके सिंध खे घुरंदा आहिनि? अचनि न, अचनि हिननि जी मदद कनि। बाक़ी जिते असां सरहंदीअ वारा, असां सरहंदीअ वारा आहियूं, असां हिननि जी मदद कंदासीं। हा, सिंधी बि असांजा, धरती बि असांजी, ॾुख बि असांजा, सूर बि असांजा, मदद बि असां कंदासीं। छाकाणि जो हिननि असांखे घर वेठे पुॼायो जो आहे, हे असांखे ॾेई जो वञनि था, त तव्हां वठो ऐं हिननि खे ॾिजो। शहरनि में सिंधी माण्हुनि जी हिननि कहिड़ी हालत कई आहे, रोज़गार खां महरूम रखियो आहे, सहूलियतुनि खां महरूम रखियो आहे, आए ॾींहुं धारियुनि जी आबाद करे सिंधी माण्हुनि खे हिननि टॉर्चर ॾिनो आहे। अञा बि चवनि था त तव्हां पंहिंजे माण्हुनि जी मालिकी कयो। हा, असां कंदासीं, जेतिरो असां में सत आहे, वित आहे, असां कंदासीं मालिकी। पर तव्हां कहिड़े मर्ज़ जी दवा आहियो? निकिरी वञो, लही वञो। असां सभु क़ौम परस्त आम माण्हू, असांजूं नियाणियूं, असांजा ॿारड़ा, असांजा नौजवान इहे हिते वेहंदा, वज़ारतूं संभालंदा, वज़ारती उहिदा संभालंदा, असांजे माण्हुनि जी सहायता कंदा। तव्हां सभु हली वञो, नथा खपो असांखे। हिते हिननि खे सहूलियत मिली आहे, कराची जे शहर में सिंधी अचनि, असांखां जेतिरो थी सघंदो असां झोली खणी करे पिनी करे बि हिननि जी पूरत कंदासीं। पर हिननि खे ईअं मरण कोन ॾींदासीं, निंदण कोन छॾींदासीं, हिननि जो हथु न छॾींदासीं। असीं बाग़ैरत माण्हू आहियूं।